अस्सलाम वालेकुम दोस्तों, आवां जो पंहिंजो अलीहसन चढ़ड़ ऐं अवां ॾिसी रहिया आहियो मुंहिंजो यूट्यूब चैनल अलीहसन चढ़ड़ फैंस ऐं फेसबुक पेज अलीहसन चढ़ड़ फैंस। तो दोस्तों अॼु ॻाल्हि कंदासीं ड्रामा चंड ग्रहण ऐं दौलाब जे बारे में। त अॼु मुंहिंजो गेटअप चेंज नज़र ईंदो हूंदो ऐं इहो जेको गेटअप आहे मुंहिंजी ईंदड़ फिल्म जल्लाद जेका जल्दी हुनजी जेका रिकॉर्डिंग आहे शुरू कई वेंदी। नवनि दोस्तनि खे बि हिन में मौक़ो ॾिनो वेंदो। जेके बि नवां दोस्त अगरि हिन फिल्म में कमु करणु चाहिनि था त हू मूं सां राब्तो कनि। ऐं वीडियो शुरू करण खां पहिरियां मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो, लाइक कयो, कमेंट कयो ऐं दोस्तनि ताईं शेयर कयो। मुंहिंजी वीडियो खे स्किप न कंदा छो त मां अव्हांखे ॿुधाईंदो आहियां ज़बरदस्त पॉइंट ड्रामनि जा ऐं उन ते रिव्यू ॾींदो आहियां। ऐं छो त आउं आहियां एक्टर ऐं अव्हांखे हर ड्रामे बाबति ज़बरदस्त रिव्यू ॾेई अव्हांखे ॿुधाईंदो आहियां त हिन ड्रामे में छा थियण वञे पियो। ॿुधायां पियो चंड ग्रहण जो। चंड ग्रहण में जिते सोजरो ज़ख़्मी थी चुको आहे ऐं सोजरे खे ज़ख़्मी करण जो अव्हांखे ख़बर आहे त ही प्लान साईं निसार शाह जो आहे। लाड जेको कमदार आहे पर दोस्त चवनि पिया त हिन खे कमदारी नथी अचे। करेक्टर आहे, हू करेक्टर खे निभाइण जी कोशिशि करे पियो, इंशाल्लाह सुठो निभाईंदो। ऐं हर करेक्टर खे निभाइण बि ॾाढो ॾुखियो कमु हूंदो आहे, पर ही अदाकार तमामु बहितरीनु आहे। ऐं साईं निसार शाह जी त छा ॻाल्हि आहे। साईं निसार शाह उहो एक्टर आहे जेको तमामु वॾो फेमस आहे सिंधी मीडिया में। निसार शाह जे लाइ जेके दोस्त आहिनि, असां जॾहिं बि रिकॉर्डिंग ते विया आहियूं साईं निसार शाह सां गॾु हूंदो आहे। त मां अक्सर ॾिठो आहे त जेके घणा नंढा ॿार बि ईंदा आहिनि त उहे असांखे मिनतूं कंदा आहिनि त साईं सां तस्वीर कढाइणी आहे। पर मूं ॾिठो आहे साईं खे, हक़ीक़त इहा आहे त साईं चवंदो आहे छोरा वञो टोपी खणी अचो, मां पाए हाणे हिननि छोकिरनि सां तस्वीर कढायां। ऐं हर हिक सां सेल्फी ठाराए थो, कॾहिं बि कंहिंखे जवाबु नथो ॾिए। मां दौलाब ज़ख़्मी हूंदो आहे, अस्पताल जो हिकिड़ो सेट लॻल हुयो, हुन में वियासीं त उते रिकॉर्डिंग कईसीं। उन में हिन दफ़े मां डॉक्टर जे करेक्टर में नथो अचां ऐं हिन दफ़े मुनीर अमन चढ़ड़ मुंहिंजो मामो जेको आहे तमामु सुठो एक्टर आहे, उहो अचे थो। ऐं सभु उते जेके छोकिरा फिरी आया उहे चवनि पिया त निसार शाह सां सेल्फी कढाइणी आहे। मूं मज़ाक में चयो बाबा सेल्फी जो लॻंदो 500। साईं निसार शाह चयो न बाबा इन्हनि खे ईअं न चओ, ऐं ही जेके आहिनि मूंसां अची सेल्फी कढाइनि। त पोइ ड्रामो सीरियल चंड ग्रहण में साईं जो तमामु हिकु ज़बरदस्त करेक्टर आहे। साईं हाणे जेको वॾेरे जो करेक्टर आहे ऐं सुधीर वेसर जेको आहे हुनजी भेण सां मोहबत करे थो। हिन जो बि हाणे हिन खे मालूम थी चुको आहे, हिन खे शक वियो आहे ऐं अॻिते हली इहो शक पक में तब्दील थींदो। ऐं ॾिसंदो अॻी किस्त में जॾहिं ही शक जॾहिं पक में तब्दील थींदो, हू पंहिंजी भेण जो क़त्ल बि करे थो। ऐं तमामु ज़बरदस्त ही चंड ग्रहण ड्रामो आहे। होॾां यूसुफ जेको आहे सोजरे जे घर वञे थो, हुनजी भेण मिलेसि थी ऐं चएसि थो त मां पंहिंजो बदिलो वठणु आयो आहियां, पर हीउ जेको वार आहे मूं नाहे कयो। इन ते हू सोचनि था ऐं तमामु ज़बरदस्त जेको आहे ही अॻी किस्त जेका आहे उहा ईंदी ऐं अव्हां ॾिसंदव त मज़ो ईंदो। हिन वक़्तु दौलाब ड्रामो जेको आहे तेज़ बरसातनि जे करे हुनजी रिकॉर्डिंग रुकियल आहे ऐं सुभाणे खां वरी जेका रिकॉर्डिंग आहे उहा शुरू थींदी। परी मुंहिंजा बि सीन आहिनि, इंशाल्लाह उहे बि थींदा। ऐं हिन वक़्तु ड्रामो दौलाब जेको आहे ऑन ईयर खां पहिरियां ही जेको फेमस थी चुको आहे। ऐं उन खां पोइ जेका मुंहिंजी हिकु ईंदड़ फिल्म आहे जल्लाद फिल्म जे बारे में मूं पहिरियों खे ॿुधायो त जल्लाद फिल्म जी जेका रिकॉर्डिंग आहे उहा बि तमामु जल्द शुरू कई वेंदी ऐं उन जी जेका कास्टिंग आहे उहा हले पई। कास्टिंग में नवां दोस्त बि अचनि पिया, उन्हनि खे बि मौक़ो ॾिनो वेंदो आहे। ऐं अव्हां बि अगरि फिल्म में कमु करणु चाहियो था त अव्हां बि असां सां राब्तो करे सघो था। ऐं इंशाल्लाह ही जेको तमामु ज़बरदस्त प्रोजेक्ट हूंदो
जेको मूं हाणे वेझो ई कयो वेलकम टू मीरपुर माथेलो उन जी वीडियोज़ बि ॾिठियूं हूंदियूं त उहो केॾो ज़बरदस्त प्रोजेक्ट हुयो। पर हीउ जेको जलाद आहे वरी हुन खां अलीहसन चॾड़ खे ॾींदा इजाज़त। वेंदे वेंदे मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब कयो, लाइक कयो, कमेंट कयो ऐं दोस्तनि ताईं शेयर कयो। मूंखे ॾियो इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।